प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा असां पंहिंजे जेके प्रोग्राम में जरक शहर जे वारे ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको क़दीम शहर आहे। न फ़क़ति जरक शहर हिकिड़ो क़दीम शहर आहे पर हिते क़ाइद मोहम्मद अली जना जो जनमु पूर्ण थियो आहे, जंहिंजे हवाले खां हिन शहर जे माण्हुनि जो मुख़्तलिफ़ दावाऊं आहिनि। इन खां अलावा 18वीं सदी में जरक जे बिल्कुलु वेझो सिंधु दरिया में इंडस फ्लो ठहियल हिकु अहम जॻह हुई जितां कराची ताईं वणिज वापारु कयो वेंदो हो। ऐं उन खां बाद में तारीख़ में मुख़्तलिफ़ क़िस्म जा ओञाण आहिनि। हिन शहर जे वेझो बुदका टकरपुर आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ तारीख़ी जॻहियूं आहिनि जिते मुख़्तलिफ़ आर्कियोलॉजिस्ट पारां रिसर्च पूर्ण कई वई आहे। हिन शहर जे माण्हुनि जी दावा आहे त मोहम्मद अली जना हिते जनमु वरितो ऐं उन हवाले खां सरकार पारां रिकॉर्ड में दुरुस्तगी न कई वई आहे। जेतोणीकि इन हवाले खां जेतोणीकि रिकॉर्ड में दुरुस्तगी जे हवाले खां हिन शहर जे माण्हुनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जदोजहद पूर्ण कई वई आहे, पर अञा ताईं रिकॉर्ड में दुरुस्तगी न थी सघी आहे। हिन शहर जा मुख़्तलिफ़ मसइला आहिनि जिन में सिहत, तइलीम ऐं मुख़्तलिफ़ नए मसइला आहिनि जेके अञा ताईं हल न थी सघिया आहिनि। अचो त हिन शहर जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा था ॿुधाइनि, कहिड़े नौइए जा मसइला हिन शहर जा आहिनि ऐं कहिड़े सबब जे करे सियासी माण्हुनि जी मालिकी खां ई शहर रहिजी वियो आहे। साईं तव्हां ॿुधायो त जरक शहर जी कहिड़ी तारीख़ आहे ऐं जरक शहर जा कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि? साईं जरक जी तारीख़ त वॾी आहे। जरक जी तारीख़ त इन मां ई ख़बर पई त जेको पाकिस्तान ठहियो उनजो बानी क़ाइद मोहम्मद अली जना जरक में पैदा थियो। हिन ही 1800 ईस्वी में ही वॾो शहर हो, वणिज वापारु तमामु हिते घणो हो। ऐं जॾहिं क़ाइद मोहम्मद अली जना हिन जरक शहर में रहंदो हो त 3 क्लास शायदि हिते पढ़ी। 3 क्लास पढ़ण खां पोइ जेको सो कराची वियल आहे। उन खां पोइ पाकिस्तान ठहिण खां पोइ ही शहर जीअं पुठिते हलियो वेलो। तक़रीबन बेरोज़गारी त हिते तमामु इंतिहा ते घणी आहे। त 2000 या 4000 5000 माण्हू मुंहिंजे ख़्याल में त बेरोज़गार ते हूंदा। 5-6 हज़ार माण्हू बेरोज़गार आहिनि। ऐं ताज़ो हींअर पुल असां ठहे पई, नेशनल हाईवे ठहे पई, उन ते बि जेको को बि ॻोठ माण्हू रोज़गार ते कोन्हे। सभु बेरोज़गारी ते तमामु घणी आहे, गंदगी आहे हिते ढेर आहिनि। ऐं हिन शहर में जेको हॉस्पिटल आहे उन तव्हां ॾिसंदा त तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 200 जो स्टाफ आहे, पर हुन में हाज़िर तव्हांखे जेको 5 माण्हू कोन ॾिसण वेंदा। हींअर तव्हां वेंदा त 5 माण्हू हुते हॉस्पिटल ते ड्यूटी ते कोन हूंदा। इहा जरक शहर जी हालत आहे। तइलीम जी हालत आहे तमामु असीं पुठिते पियल आहियूं। असांजी तइलीम तमामु तबाह आहे। हिते कॉपी कल्चर अची वियो आहे। हिते पान, गुटको ऐं जेके बि समाजी बुरायूं आहिनि तक़रीबन उहे अरूज ते आहिनि। ऐं का बि अहिड़ी जेको सो तरक़ी कोन्ह थी आहे। ऐं जरक हींअर त मुंहिंजे ख़्याल में त को 12-14 साल थिया हूंदा, मुंहिंजे ख़्याल में को बि तरक़ियाती कमु कोन्ह थियो आहे हिते 70 साल। यूनियन काउंसिल आहे उनजो छा किरदारु आहे? साईं यूनियन काउंसिल जो किरदारु आहे। यूनियन काउंसिल जो मुंहिंजे ख़्याल में त असांजी सेक्रेटरी दसण में कोन्हे, एडमिनिस्ट्रेटर आई कोन्हे हिते। ऐं 7 साल थिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में त हुनजो ध्यानु तलब हिकिड़ो शायदि नोटिस कढाई छॾींदो सुठो आहे। और ॾिसण कोन थो अचे गंदगी तव्हां ॾेखारियो आहे त गंदगी त शहर में केतिरी आहे। ऐं तक़रीबन को बि कमुकार जरक शहर में को बि तरक़िया थिए ई कोन पियो। असांजे पाणी जो मसइलो आहे। हेठां जरक डिस्ट्रिक्ट रहे थी ऐं पाणी तक़रीबन शार्ट आहे। जेको पुछड़ जो असांजो जेको सापामोरी जरक जेको आहे न पुछड़ में आहे, पाणी आई कोन्हे, खांटी थिए कोन्ह थी। रड़ियूं करे बीह रहिया आहियूं। तक़रीबन चीफ सेक्रेटरी सां मिलिया आहियूं, सेक्रेटरी सां ऐं चीफ पंहिंजो एरिगेशन सां मिलिया आहियूं, इंजीनियर सां, कोई ॿुधण वारो ई न आहे। तव्हां पाण सियासी माण्हू आहियो, तव्हां जरक शहर जे लाइ कहिड़ा कमु कया आहिनि? असांजे हथ में छा आहे, अॼुकल्ह जेको असांजे MP में उनखां ई कुझु कोन थो थिए, छा था करे सघूं। साईं हिन शहर जा गंभीर मसइला आहिनि, जीअं त ही तारीख़ी शहर आहे, बाबा क़ौम मोहम्मद अली जना जो शहर आहे। हिनखे असांजे शहर खे सुई गैस ॾिनी वञे, ॿारनि लाइ काठियूं कोन्हनि, ॿेलनि ते दारियुनि जा कब्ज़ा आहिनि। ख़ुदारा असांजो सुई गैस जो मसइलो हिन बि आहे। हुन सां गॾु ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, जंहिंमें सूज़की में असांजूं अमड़ू भेनरूं अचनि वञनि थियूं। ख़ुदारा वॾी तकलीफ़ आहे। ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे। ट्रांसपोर्ट जो मसइलो इहो आहे त माना हाणे हितां जेको बचड़ियल माण्हू जेको अचणु वञण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। हाणे बसूं आहिनि ई कोन। बसुनि जे लाइ असां MP MN सां बि इहो रखियो आहे ज़िक्र, असांखे बसूं ॾियो, छो त बचड़ियल माण्हू जी ॾाढी तकलीफ़ आहे। अचणु वञण में सूज़की आहे, सूज़की में जेको माना ॿार बच्चो जेको विहण में ॾाढी तकलीफ़ थिए थी। बसूं में मर्द बि गॾु वेठा आहिनि त औरतूं गॾु वेठियूं आहिनि। इन हवाले सां असीं चवंदा असांखे ट्रांसपोर्ट मिलणु खपे। असांजी बसी ॾेई गवर्नमेंट जो पाण सही थियनि ते ॿार बचे तमामु तकलीफ़ में। साईं हिते काफ़ी मसइला आहिनि। पाणीअ जो ख़ासि मसइलो आहे ऐं तक़रीबन जेको सफ़ाई बि हिते सेक्रेटरी त असां वटि लभे ई कोन थो। जेको एडमिनिस्ट्रेटर हिन वक़्तु आहे जरक जो, असांखे सर्टिफिकेट ऐं प्लाटनि जो को मसइला आहिनि, उहो को आहे ई कोन्हे को हिते, लभे ई नथो।
ऐं ख़ासि करे त असांजे लाइ पाणी तमामु हिकिड़ो उन में नाकारा मिलुनि जा पाणी उन में गॾियल अचनि पिया, जेको हिन वक़्तु बि आऊं ख़ुदि बि पेट जी मूंखे तकलीफ़ थी पई आहे, गोरियूं खाई खाई डॉक्टरनि जो बेज़ार थी पियो आहियां। साईं हिते असां वटि जेको सो अस्पताल जे हवाले सां ॾिठो थो वञे त केॾीमहिल स्टाफ पूरो न आहे ऐं ॿाहिरां जेको सो माण्हू आया आहिनि हिते जे दख़लकार थिया आहिनि, उहे तक़रीबन हिते महीने में 5-6 ॾींहं के अचनि था, न त ईंदी कोन। मरीज़ वीचारो धर्म भरम आहे। ॿेले खाते जे हवाले सां ॾिठो थो वञे त ईंदी कोन जेको सो काठियूं ॿेला सॼा जेको वीरान थी विया हलिया, का शइ कान बची आहे। ॿाहिरियां माण्हू कब्ज़ा करे हिते विया हलिया, ॿारनि जूं काठियूं कोन्हनि, गैस असां वटि आहे कोन, सख़्तु ज़रूरत आहे गैस जी। चई बीह रहिया आहियूं, जंपी रखां जेकर असांखे ॾींदा त असांखे बहितर थींदो, तमामु सहूलियत थी पवंदी। ऐं मसइला त हाणे इलाही आहिनि हिते, कंहिं बि ॻाल्हि जी माना सहूलियत कान्हे माण्हुनि खे। हिकिड़ो त पहिरीं त सफ़ाई, गटर नाला साफ़ ई कोन था थियनि, यूनियन काउंसिल जो को वजूद ई कोन्हे। जेके असांजा वॾा कर्ता धर्ता आहिनि न, यूनियन काउंसिल पंहिंजे घर खणायो आहे, सेक्रेटरी जो नालो कोन्हे, डेथ सर्टिफिकेट किथां ठहे, बर्थ सर्टिफिकेट किथां, ॿारनि जो मसइलो सॼो इहो। ऐं ॿेला आसपास जा सभु कटिजी विया, हाणे हुन माण्हुनि खे ॿारनि लाइ काठी कोन थी मिले। ॿिया इलाही बिजली जो त सॼे मुल्क जो मसइलो आहे, उहो छा ज़रूरत आहे? मरकज़ी छा ज़रूरत आहे? सिहत जे बारे में छा ॿुधायूं, जेको सॼे मुल्क जो हाल आहे उहो असांजो हाल आहे। तेल जो दर्जो ॾिनो वञे, तारीख़ी शहर आहे, क़ाइदे आज़म मोहम्मद जनाब बिन ज़िक्र शहर में जाओ जाए। तेल के थी वियो कमु त इंशाल्लाह पोइ ट्रांसफार्मर जो मसइलो आहे, गैस जो मसइलो आहे, ऐं ॿिया कई बुनियादी मसइलानि में पहिरीं सभ खां असांजो मसइलो आहे तेल के। तेल को जीअं टनमान खान जी पुल पे ठहे पई, पुल ठहण खां पोइ रोड तक़रीबन जेको सो आबाद थी वियो, उन खां पोइ तेल को लाज़मी आहे। जीअं त असां 5-6 यूनियन लॻनि थियूं आसपास में, इन लाइ असां सभ खां पहिरियां ज़ोर असीं ॾींदा आहियूं तेल के दर्जो अदा कयो वञे। उन खां पोइ आहे गैस जो मसइलो आहे, ऐं ॿियूं बुनियादी मसइलूं आहिनि, तव्हां सभु ॾिसी आया आहियो, उहे न पहिरीं असां मसइलो बार बार इहो चवंदा तेल को दर्जो अदा ॾिनो वञे, उन खां पोइ ॿिया मसाइल कया वञनि। पर अहम जेको मसइलो असां वटि आहे उहो हिकिड़ो गैस जो। गैस कान्हे असां वटि। ॿेला जेके सित थी विया वॾनि भोतारनि जे हवाले, ॿेला कटे हाणे उन में त आबादियूं करे छॾियूं आहे। काठियुनि जे लाइ शहर जो मसइलो जेको आहे काठियुनि जो, उहो अहम आहे। हिते काठी असांखे जेके त जीअं 14 जो चंड पिया ॻोल्हींदा आहियूं, तीअं असीं काठियुनि खे ॻोल्हींदा आहियूं। काठियुनि वारनि जी इहा आहे महिरबानी, जो अधु मण काठियुनि जो हूंदो आहे गाॾीअ में, उहो बि जेको 500 खां घटि कोन ॾींदा आहिनि। हाणे ग़रीब माण्हू जे पोच खां इहे ॿाहिरि निकिरी वञनि। रोज़मर्रा जी शयूं त अॻु ई महांगियूं, ऐं असां बाला अमलदारनि खां इहो ई तालुक़ कंदासीं त असांखे गैस ॾियो। वॾे में वॾो मसइलो कन्वेंस जो आहे। हिते जेकी औरतूं असांजूं आहिनि उहे सुज़ूकियुनि में चढ़ी मर्दनि सां गॾु वेहंदियूं आहिनि। सिहत जो मसइलो इहो आहे जो डॉक्टर जेके आहिनि असां वटि, उन्हनि खे बाक़ाइदे पाबंद कयो वञे, ऐं दवाउनि जी खोट आहे। डॉक्टर जेके ॾियनि त दवाऊं न आहिनि, मरीज़नि खे सवलो। इन्हनि खां अलावा एम्बुलेंस जेकी असांजी हुई, उहा अलाए केॾांहुं वई हली, उहा त असां ॻोल्हे नथी लभिजे। तइलीम जी हालत आहे असां वटि जेकी, उहा इहा आहे जो हिते जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे शहीद असांखे हाई स्कूल ॾिनूं, माशाअल्लाह हाणे हायर सेकेंडरी स्कूल आहे, पर उन में जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि जी खोट आहे। जी असां रोज़ मौजूदु आहियूं जरक जे रूरल हेल्थ सेंटर ते, जिते असां गॾु हिते डिस्ट्रिक्ट हेल्थ डिपार्टमेंट जो DHO पिणु गॾु आहे। हीअ हेल्थ सेंटर जंहिंजे हवाले खे शहर जे माण्हुनि खे खोड़ सारा तहफ़्ज़ात आहिनि, ऐं मजमूई तौर ते हीअ हेल्थ सेंटर न फ़क़ति बंदि रहे थो, पर जेके शहर जा माण्हू आहिनि, जेके आसपास जा माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि खे का बि सर्विस डिलीवरी वग़ैरह न थी सघी आहे। ऐं ताज़ो ई DHO ठटे पारां हिन सेंटर ते छापो हयो वियो आहे, जेको गैर मौजूदु स्टाफ आहे उनजे ख़िलाफ़ु एक्शन पिणु खयो वियो आहे। साईं तव्हां ॿुधायो त हीउ जेको हेल्थ सेंटर आहे, इन न हलण जा सबब कहिड़ा आहिनि? अदा हिन जे हले त तो ख़ैर टिनी शिफ्टुनि में असांजी हिन जो बाक़ाइदे ड्यूटियूं लॻाए करे डॉक्टर्स जूं, ऐं हिते असांजो MCH सेंटर बि आहे, उन में बि पहिरीं सिर्फ़ु मॉर्निंग शिफ्ट थिए थी, तंहिंखां पोइ पाण अची ड्यूटी रोस्टर ठाहे। डॉक्टरनी हिकिड़ी आहे, उनजी त उहा मॉर्निंग में रहे थी, बाक़ी इवनिंग ऐं नाइट में उन LHV जी ड्यूटी हणी ऐं पाण रोस्टर ठाहे उनखे ॾेई वियोसि। पर पोइ ख़बर पई त कुझु वक़्तु उहे मतिलबु आयूं, तंहिंखां पोइ वरी मतिलबु इहो शाम जो नाइट वारी शिफ्ट कोन थी हले। सेंटर जे हवाले सां जेको एब्सेंटीज़म जो आहे, उन जे लाइ बिल्कुलु मूंखे कुझु वक़्त अॻु में माण्हुनि हिते शिकायतूं कयूं, जंहिंखां पोइ मूं हुते MS खे जेको थोरो चयो सख़्ती सां त बाबा हीउ छा पियो थिए, ऐं हुन पंहिंजे तरफ़ां मतिलबु इहो कयो, पर पोइ वरी बि मतिलबु जेको मूंखे ख़बर पई त इहो कोन थो स्टाफ अचे। तंहिंखां पोइ मूं राति
ऐं मूंसां गॾु मुंहिंजो डिप्टी डिस्ट्रिक्ट ऑफिसर ऐं उन सां गॾु जेको MNCS जो असांजो फोकल पर्सन आहे गॾिजी हिते राति जो तक़रीबन 12:15 ॿधारे आयासीं। हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो डिस्पेंसर मौजूदु हुयो ऐं चौकीदार, जॾहिं त उन जी जॻह ते हिते डॉक्टर जी बि ड्यूटी लॻियल आहे। उन सां अलावा ॿियो जेको स्टाफ एलाइड आहे उहे बि 10 ॿारनि जो आहे, उहो नोट करे ऐं खणी वियुसि राति। तंहिंखां पोइ उन ते मूं वञी सॼो गवर्नमेंट खे बि इंफॉर्म करियां पियो ऐं MS खे बि सुबुह जो चयुमि त इहो जेको बि एब्सेंट स्टाफ आहे उहो मूंखे सूमर ॾींहुं 10 बजे ॾियारे मोकिल, ताकी आउं हुननि खे शोकास करे पघार बि कटायां ऐं हिकिड़ो दफ़ो वरी बि करियां। जेकॾहिं नथा कनि त पोइ असां हुननि खे नौकिरी मां सस्पेंड कराइण जे लाइ गवर्नमेंट खे। आम ख़्याल आहे त इहे डॉक्टर जेके आहिनि सो सियासी तौर ते बास आहिनि, इन जे करे ड्यूटियूं कोन था कनि। भई सियासी तौर ते भले बास हुजनि, पर ॾिसो न गवर्नमेंट जो हिकिड़ो जॉब आहे न, पघार खणंदा न, लखों लखों रुपया पघार खणंदा। जेकॾहिं हुनखे नाहे करणी त छॾे वञनि नौकरियूं, पंहिंजी प्राइवेट क्लिनिक वेही हलनि। इहो त कोन्हे त भई सरकारी महिल पघारूं खणनि ऐं घर में वेठे पघारूं कनि। इहो बर्दाश्त असां बिल्कुलु कोन कंदासीं। हिन सेंटर ते ॿियो हिकिड़ो मसइलो आहे जो कुझु पोस्टूं आहिनि जेके फिल्ड कोन्हनि, ख़ासि करे जेका WMO जी पोस्टूं आहिनि उहा सिर्फ़ु हिकिड़ी आहे, पर उहा बि एब्सकॉन्डिंग आहे। उन जी बि रिपोर्ट कयल आहे। काज़ी आहे का डॉक्टर, उहा ईंदी आहे हैदराबाद खां, पर काफ़ी वक़्त खां उहो कोन पई अचे। उन जी बि एब्सेंट रिपोर्ट असां मोकिली आहे ऐं ॿियूं कुझु पोस्टूं वैकेंट आहिनि, जंहिंजे लाइ बि असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कई त असांखे भरे ॾियो। हिकिड़ो असांजो हिकिड़ो ॿ डॉक्टर्स डेपुटेशन ते ॾांहुं बठोरे ॾांहुं, उन जी मूं डेपुटेशन कैंसिल कई आहे। उन अॼु मूंखे ख़बर पई त रिपोर्ट कई आहे ऐं रिपोर्ट करे अॼु बि आयो, मोबाइल में उन हलायो। ॿियो हिकिड़ो डॉक्टर असांजो जेको अंडर यूटिलाइज़ हो, हिकिड़ी डिस्पेंसरी ते कमु पे कई, उनखे मूं डायरेक्ट कयो त भई उहो बजाए उते छो जो उते त उन यूटिलाइज़ेशन ई कोन्हे, हिते अची RSC ते उहो कमु करे। उन बि रिपोर्ट कई ऐं उहो बि बाक़ाइदगी सां हाणे अचे पियो। त इहो बि असां कोशिशि कयूं। केतिरो स्टाफ इन सेंटर ते हाणे एग्ज़ैक्ट मूंखे ख़बर कोन्हे, पर डॉक्टर्स जी जेका आहिनि मौजूदगी हींअर मुंहिंजे ख़्याल में त 6 डॉक्टर जेके आहिनि सेंटर ते आहिनि जेके पोस्टेड, ऐं उहे मॉर्निंग में MS साहब ऐं मॉर्निंग जे हुन में शिफ्ट में डॉक्टर मौजूदु आहे। इवनिंग में हिकिड़ो डॉक्टर मजीद उहो इवनिंग करे थो। नाइट में डॉक्टर सरफराज़ आहे जेको हिते कोन्हे। मूंखे ख़बर पई त उहो कराची में मतलब पंहिंजी क्लिनिक थो हलाए, जंहिंजे लाइ असां बाक़ाइदे हुनजो सॼो एक्शन वठूं पिया। तव्हां ॿुधायो त तव्हां ताज़ो छाकाणि छापो हयो आहे ऐं तव्हांजी पोस्टिंग, पंहिंजी ज़ाती पोस्टिंग जेका आहे उहो 8-10 महीना खनि पहिरीं थी आहे, त तव्हां इन विच में कॾहिं बि इहो नोटिस कोन कयो त सेंटर बंदि आहे? न, आउं ईंदो रहियो आहियां, उते ईंदो रहियो आहियां। बाक़ाइदे बार मूं MS खे चयो त भई हीउ तव्हांजो मसइलो आहे। मूंखे माण्हुनि लोकल शिकायतूं कयूं, मूं पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कई त असां जेको सो हुनखे बहितर करियूं, पर जॾहिं ॾिठमि त हिननि खां नथो कुझु थिए त पोइ मूंखे पाण अची सॼो करिणो पियो। अच्छा, हिन भेरे जेके घोसड़ो जेको स्टाफ आहे उन ख़िलाफ़ु कहिड़ो क़दम था कयो? उनजे ख़िलाफ़ु इहो त पहिरियों त जंहिं पीरियड खां वठी कोन उनजी पघारूं असां बंदि कराईंदासीं, तंहिंखां पोइ सरकार खे लिखंदासीं रेकमेंड करे त हिननि खे जेको आहे सो शोकास कढणी या कहिड़ो अहिड़ो एक्शन कयो। जी, असां वटि मौजूदु आहियूं जरक जे प्राइमरी स्कूल में, जंहिंजे हवाले खां दावा कई थी वञे त क़ाइद मोहम्मद अली जना पिणु हिन स्कूल में पढ़ियो। तव्हांखे असां हिन स्कूल जो जेको बोर्ड आहे उहो ॾेखारींदासीं, जिते ॼाणायो वियो आहे त हीअ स्कूल 1870 धारे हीअ स्कूल हिते खुलियो आहे ऐं छाकाणि त हीअ नई इमारत बाद में जोड़ाई वई आहे पाकिस्तान जी ठहिण खां पोइ। इन खां पहिरीं ताईं हीअ स्कूल हिते मौजूदु रहियो आहे। तव्हांखे इहो पिणु ॿुधायूं त हितां जे मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त क़ाइद मोहम्मद अली जना हिन स्कूल में पढ़ियो ऐं हिन स्कूल जे जनरल जेको रजिस्टर आहे उन में पिणु उनजो नालो लिखियलु हो, जेको बाद में तॾो के जेको डिप्टी कमिश्नर आहे उन पारां जॾहिं इहो रिकॉर्ड खयो वियो त पोइ उनजी जेको रिकॉर्ड ते मौजूदु न आहे। असां सां गॾु मौजूदु आहे जरक जो रहवासी साईं अलान उमला। साईं, तव्हां ॿुधायो त जेको क़ाइद मोहम्मद अली जना हिन स्कूल में पढ़ियो ऐं उन हवाले खां जरक जा शहरनि जा मुख़्तलिफ़ दावाऊं आहिनि, तव्हांजे ख़्याल में त छा वाक़ई ते पढ़ियो ऐं अहिड़े क़िस्म जो रिकॉर्ड ते मौजूदु हो या न हो? जी हाँ सर, इहो हक़ीक़त आहे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जना हिन स्कूल में ई पढ़ियो हो। तारीख़ी स्कूल आहे, 1870 में माना स्कूल खुलियलु आहे ऐं उन में इहो छा थियो त कमिश्नर हो मसरूर हसन, जेको हितां GR जेको मौजूदु हो रिकॉर्ड, उहो हुतां खणी वियो पाण में। छो सबूत हू पाण सां गॾु खणी वियो हलियो, जंहिं सबबु असां वटि हींअर सबूत हुन जो मौजूदु कोन्हे जो असीं दावा वधीक माना करे सघूं। ऐं बाक़ी इहा हक़ीक़त आहे, असांजा वॾेरा जेके आहिनि वॾी उमिरि जा, उन्हनि जी बि इहा दावा आहे, चवण लॻा असां बाक़ाइदे इहा हक़ीक़तूं असांजे साम्हूं नज़र गुज़रियूं आहिनि त क़ाइद आज़म मोहम्मद अली जना हिन जरक प्राइमरी स्कूल में ई तइलीम 5 क्लास प्राइमरी जेकी आहे उहा पूरी कयईं ऐं तॾहिं हिन जी बिल्डिंग पुराणी हूंदी हुई, हींअर वरी मुख़्तलिफ़ नमूने सां ठाही वई आहे त उहो 2 दफ़ा माना हुनखे नए सिरे रिपेयर कयो वियो आहे, जंहिं करे उहो पुराणो जेको उन जी इमारत उहा ठाही वई आहे। जरक शहर जे मुख़्तलिफ़ मसइलनि जे हवाले सां मक़ामी माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं जेतोणीकि हीउ शहर न फ़क़ति तारीख़ी हवाले खां अहम हैसियत रखे थो, पर हिन शहर में जना मोहम्मद अली जना जी जनम भूमि जे हवाले खां पिणु हिन शहर जी हिकिड़ी अलॻि हैसियत आहे।
ऐं हिन शहर जे माण्हुनि जी दावा आहे त मोहम्मद अली जिन्ना हिते जनमु वरितो ऐं उन वाले खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन शहर जे माण्हुनि पारां मुख़्तलिफ़ फोरम ते एहतिजाज पिणु कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ न फ़क़ति मुख़्तलिफ़ फोरम ते पर नेशनल असेंबली में पिणु इन क़िस्म जो केस पिणु उथारियो वियो आहे। असां गॾु मौजूदु आहे जिन्ना यादगार कमेटी जा वाइस चेयरमैन सादिक ख्वाजा। उनखे पुछंदासीं त जिन्ना जी जनमु भूमि जे हवाले खां हिन कमेटी कहिड़े क़िस्म जी कोशिशूं वरितियूं ऐं उनजा नतीजा छा निकिता। साईं तव्हां ॿुधायो त हीउ जेको जिरक वारो शहर आहे उनजी छा तारीख़ आहे ऐं जेको जिन्ना जी जनमु भूमि जे हवाले खां तव्हां ॻाल्हि कई आहे त हीउ जिन्ना मोहम्मद जिन्ना हिते जनमु वरितो आहे त तव्हां जेका यादगार कमेटी ठाही आहे उनजा कहिड़े क़िस्म जा नतीजा निकिता। जिरक जी तारीख़ त ॾाढी क़दीम आहे ऐं हिन में त बुधनि जी बि तहज़ीब मिले थी, अंग्रेज़नि जे लश्कर जी छावनी बि आहे हिते ऐं हिन जेकॾहिं जबल जे हेठि वञो त क़बरूं मिलनि थियूं, उन्हनि ते मुख़्तलिफ़ निशान मिलनि था। ही तमामु वॾो हिकिड़ो ई बंदरगाह हो जिरक ऐं हिते जेको आहे सो नेविगेशन जो वॾो सिलसिलो हो। दरियाए सिंध पंहिंजे आबोताब में हो उन ज़माने में। हिते जेको आहे सो वॾो बिज़नेस हूंदो हो, वॾी मार्केट हूंदी हुई, तमामु घणो वापारु हिते थींदो हो। पोइ ऐं हिते जेको आहे सो आगा खानी आहे इस्माइलीन जी काफ़ी क़ौम आबाद हुई। पोइ एक्चुअली सर चार्ल्स नेपियर जो ज़मानो हो। उन वक़्तु आगा खान सर सुलेमान शाह उहो हूंदो हो ईरान में रहंदो हो। ईरान सर हसन अली शाह सॉरी ईरान में रहंदो हो। ईरान में हुनजी जा इख़्तिलाफ़ात थिया शहनशाह ईरान सां, उन में हुनखे ईरान छॾे भॼणो पियो। उतां छॾे आयो बलूचिस्तान पासे। बलूचिस्तान मां जेको आहे सो हुनखे ट्रेस कयो सर चार्ल्स नेपियर ऐं उनखे चयईं त तूं सिंध में वञी जिरकनि में वञी क़याम कर, छो जो जिरकनि में असांखे ॾुखियाई आहे कम्यूनिकेशन जी, कराची हैदराबाद जे विच में, ऐं हिते बुरफ़त कबीलो उहो ट्रबल करे रहियो आहे। बहरहाल हुते पोइ आगा खान हिते अची आबाद थियो। आगा खान जे हिते अचण सां तमामु घणा आगा खानी जेके आस पास इलाइक़नि जा बल्कि कच्छ भुज ताईं जा बि उहे माइग्रेट करे हिते आया, जिरकनि में रहण लॻा ऐं जिरकनि हिकिड़ी वॾी मंडी थी वई। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना मरहूम जे हवाले सां इहो आहे त क़ाइदे आज़म जी माउ जंहिंजो नालो शीरीन बाई हो, उहा मरहूमा जिरकनि जी हुई ऐं हुनजो पीउ बि पोइ जॾहिं इहो आगा खान हिते आयो त पोइ यको लॾे हिते अची जिरकनि में रहिया ऐं जिरकनि में ईअं जाइ न स्कूल जे पासे में पटु पियो आहे। अञा कुझु त स्कूल में हलियो वियो आहे, कुझु ॿाहिरि। उते जेको आहे सो अची रिहाइश पज़ीर थिया ऐं मोहम्मद अली इन्हनि खे हिते ई ॼाओ। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे बारे में इन हद ताईं बि आहे त हिते स्कूल जो जेको ॼम ऐं मौत जो रजिस्टर हो उन में दाख़िला बाक़ाइदे क़ाइदे आज़म जे नाले जी थियल आहे। उहो मसरूर हसन ख़ान मरहूम कमिश्नर जॾहिं हैदराबाद जो हो, हुन विज़िट कयो त हुनखे हुन इहो चयो त मां इंक्वायरी पियो करियां क़ाइदे आज़म जे सिलसिले में त
तंहिं करे मूंखे हिन रजिस्टर जी ज़रूरत पवंदी। उहो रजिस्टर हितां खणी वियो ऐं पोइ उहो रजिस्टर मोटी हिते न आयो। पर जेके असांजा वॾा हुआ मरहूम, असांजा जेके चाचा पुफा, उहे असांखे ॿुधाईंदा हुआ त क़ाइदे आज़म जेको आहे सो नंढिड़ो हो त हिननि ई घिटियुनि में खेॾंदो हो। स्कूल जी तालीम बि हिकिड़ो वर्जन आहे त हिते शुरू जी हिकिड़ी 2 क्लासूं तालीम हासिलु कई। पोइ आगा ख़ान बि इन विच में हितां खां लॾे वियो ऐं पोइ जिन्ना पूंजा उहो बि लॾे कराची हलियो वियो। उतां पोइ क़ाइदे आज़म जी पंहिंजी कहानी शुरू थिए थी त उते पोइ कीअं रहियो, पोइ वञी तालीम हासिलु कई, पोइ लिंकन हिल्स में वियो ऐं वञी उते बैरिस्ट्री जो इम्तिहान पास कई। उहो हिकिड़ो सिलसिलो अलॻि आहे। क़ाइदे आज़म खे बिल्कुलु झिरक ऑन करे थो। झिरक में हू पैदा थियो मरहूम, ऐं नंढे हूंदे जेके असां किताबूं पढ़ियूं जेके अॼु बि असां वटि नुस्ख़ा मौजूदु आहिनि, ऐं उहो असांजो मुश्ताक मल्ला साहिबु तव्हांखे ॾेखारे सघे थो, उन वटि हिते महफ़ूज़ आहिनि। त झिरक में पैदा थियण जे बारे में हिकिड़ो न कई मज़ामीन आहिनि, जंहिंमें इहो आहे त झिरक में पैदा थियो ऐं इनखे जेको आहे सो बाद में कहिड़ी मसइलनि तहत तब्दील कयो वियो, उहो हुकूमतनि खे ख़बर या सियासतदाननि खे ख़बर। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी जनम भूमि जे हवाले खां आहे, जंहिंजे हवाले खां क़ाइदे आज़म यादगार कमेटी ठाही वई हुई। इन कमेटी पारां न फ़क़ति असेंबली फ्लोर ते आवाज़ु उथारियो वियो पर मुख़्तलिफ़ फोरम्स में पिण जिन्ना जी जनम भूमि जे हवाले खां एहतिजाज कयो वियो हो ऐं गवर्नमेंट खां लिख पढ़ पिणु कई हुई। असांखे मौजूदु आहे क़ाइदे आज़म यादगार कमेटी जो चेयरमैन मुश्ताक बला। साईं तव्हां ॿुधायो त झिरक जिन्ना जी जनम भूमि जे हवाले खां तव्हां वॾी तहरीक हलाई, उनजा कहिड़ा नतीजा निकिता? ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि तारीख़ खे दुरुस्त करण लाइ इहा हिकिड़ी वॾी जिदोजहद ऐं कोशिशि हुई, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ फॉर्म्स तां मीडिया जे दौरान मीडिया त टोटल हुन में किरदारु पंहिंजो अदा कयो, पर हुन सां गॾोगॾु असां जना ऐं झिरक जो उनवान सां हिकिड़ो वॾो ज़बरदस्त सेमिनार करायो, जंहिंजी सदारत साईं ग़ुलाम अली अलाना एक्स वाइस चांसलर कई ऐं सिंध जा टोटल जेके स्कॉलर्स हुआ उहे हुन में महिमान ख़ुसूसी महिमान आहिनि। ऐं उन खां अलावा सिंध लैंग्वेज अथॉरिटी में असां जेको हिकिड़ो प्रोग्राम करायो क़ाइदे में जनम हंध जे हवाले सां, उनजी सदारत साईं मज़हर अल हक़ सिद्दीक़ी साहिबु कई, जंहिंमें डॉक्टर मरहूम नबी बख्श बलोच साहिबु, आपा शम्स अब्बासी मरहूमा साहिबा, डॉक्टर हबीबुल्ला सिद्दीकी जेको कंहिं ज़माने में अब्दुल्ला शाह कमेटी ठाही हुई क़ाइदे में जनम भूमि जे हवाले सां, उनजो चेयरमैन हो, उन जेका रिपोर्ट ठाही आहे उहा उते ॿुधाई आहे। इस असां प्रोग्राम कराया जंहिंजी ऑडियो ऐं वीडियो असां वटि रिकॉर्डिंग मौजूदु बि आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ टाइमनि ते असां हिन तारीख़ खे दुरुस्त कराइण जे लाइ जिदोजहद कंदा रहिया आहियूं, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ जेके पंहिंजे सिंध जे वज़ीर आला आहिनि अरबाब रहीम सां बि डायरेक्ट ॻाल्हि ॿोल कई, साईं क़ाइम अली शाह खे मोहतरम आसिफ अली ज़रदारी जॾहिं सदर हुओ उनखे सभिनी जेको सो इहा ॻाल्हि तस्लीम कनि था। एसि ताईं चवंदा असां ख़ुदि पढ़ियो आहे त मोहम्मद अली जिन्ना झिरक में ॼाओ, पर हिन तारीख़ खे नरवार करण लाइ तयारु न आहिनि, इनखे जेको सो ख़बर न आहे छो। हालांकि सुञाण क़ौमूं पंहिंजी तारीख़ खे हमेशह संभाले रखंदियूं आहिनि। असांजे लाइ कहिड़ी बदनसीबी आहे जो बानी पाकिस्तान फाउंडर ऑफ पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना जहिड़े माण्हू जी जेका सा जनम हंध जेको आहे एॾो शानदार माज़ी रखंदड़ झिरक जेको माज़ीअ में एॾो उरूज ते रहियो आहे, दरिया जे साॼे कप ते 150 फुट जी बुलंदीअ ते हीउ शहर जेको अंग्रेज़ जे दौर में हिकिड़ो ज़िले दर्जे जो शहर रहियो आहे, पहिरीं कलेक्ट्रेट पोइ सैनेटरी कमेटी में तब्दील रहियो आहे। हिते जा माण्हू सुञाण माण्हू अलवहीद अख़बार जो खातो झिरक जो माण्हू हो। हिते जेको सो अंग्रेज़नि हिनखे तमामु जेको सो सुठे नमूने सां तरक़ी ॾियारी, छो जो हीउ हिकिड़ो जहाज़रानी जो मर्कज़ हो ऐं उनखां पोइ आगा ख़ान जो हिते अचणु जेको सो वधीक हिनखे ख़ुशहाल करण में हिकिड़ो किरदारु अदा कयो। झिरक शहर जो राखो हो, सेठ पूंजा जेको सो हुनजो ॾाॾो हो ऐं उन जो हिस्ट्री जेकी आहे सा किताबनि में बि आई आहे ऐं 200
दुकाननि ते ही शहर असांजो मुश्तमिल हो। उनखे कैंची नुमा हिकिड़ी कैंची हूंदी जो कैंची ते बटण हूंदो, जो उनजी पुल खुलंदी वरी उहो बंदि थींदी, बाक़ाइदे उनजी छित हूंदी कैंची नुमा, कैंची ते रखियलु हुयो आहे छित हुन में। पोइ उनखे 2 दफ़ा 3 दफ़ा साड़ियो वियो आहे, गर्क कयो वियो आहे हिन शहर खे। ऐं क़ाइदे से मोहम्मद अली जिन्ना जो जेको ॾाॾो आहे उनजो जनमु जेको थियो आहे त हू कराची खां हिते आगा खान तव्हां ॿुधो हूंदो, हिते मंदरु आहे, हिते अचनि था उन जी ज़ियारत करणु, उते जेके ख्वाजा उते ही जेको राति जो उनखे डिलीवरी जी ख़्वाहिश थी, उते आयल हुआ। पोइ उतां खां पोइ हिते राति हिते अची डिलीवरी उनजी थी। ऐं हू शहर जेको असांजो त उन टाइम ते कराची तहलको जेको कोटड़ी में ही शहर असांजो, तहलको कराची ज़िलो तहलको कोटड़ी, उनजे करे झिरक जेको जो जनम भूमि असल खां आहे, उन में तारीख़ दाननि मञियो आहे, सभु मञीनि था, तारीख़ दान उन में लिखियूं पियूं आहिनि, हर शइ ज़ाहिर आहे। ऐं असां सबूत ॾिना आहिनि, उहे सबूत असांजा कामयाबु विया आहिनि। ऐं वरी तव्हांजी जुदोजहद सां इनशाला असांखे हिन पंहिंजे शहर जो हक़ु वापसि मिलंदो ऐं असीं वठी रहंदासीं। साईं तव्हां ॿुधायो त हीअ जेको झिरक जी जेका तारीख़ आहे उहा छा आहे ऐं केतिरी पुराणी तारीख़ हिन शहर जी? हक़ीक़त में झिरक शहर जेको सो क़दीम दौर जो शहर आहे, छाकाणि त हिते जेके आसार ॿिया मिलनि था, जेके तारीख़ रवायतूं असांखे मिलनि थियूं, उहे ॿुध जे दौर खां मिलनि थियूं। छाकाणि उन दौर में ख़ुश्की जा रस्ता कोन हुआ, फ़क़ति जेके आमद रफ़्त जा वसीला उहो समुंड ऐं दरिया हो। त समुंड खां पोइ हीउ टियों जेको सो बंदरगाह थियो, हिते दरियाई बंदरगाह हो। हिकिड़े पासे हिते ॿेड़ियूं अची लॻंदियूं हुयूं, ॿिए पासे वरी जेको सो बुधका वारो इलाइक़ो हो जेको बिल्कुलु हिन जे साम्हूं साम्हूं आहे। हीउ हिकिड़ो दरिया अहिड़ो हिकिड़ो कुंड ठाहियो हो जंहिंखे अॼु बि जेकॾहिं उनखे असां उनजे नक्श खे ॾिसंदासीं त हू हिकिड़ो झरोको आहे, यानी बिल्कुलु हिकिड़ो झरोको, हिकिड़ी कुंड थी बीहे। त मुंहिंजे ख़्याल में न फ़क़ति आउं थो चवां, पर कुझु अंग्रेज़नि जो बि इहो ख़्यालु आहे जेके शुरू में आया हुआ, त हीउ हिकिड़ो झरोको आहे। उन तां आस्ते आस्ते नालो तब्दील थींदो झिरक वञी पियो आहे, कि इन लाइ मुख़्तलिफ़ रवायतूं मिलनि थियूं, पर उहो आहे झरोको। ऐं अहिड़नि झरोकनि जी में ख़ासि करे जेके ॿुध दौर जा माण्हू उहे इबादतूं कंदा हुआ, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हू लिखंदा रहिया आहिनि। हिते जे लिखियलु पढ़ियल ऐं सुञाण, उन वक़्त जे तमामु सुञाण जेको आहे असांजी ख़ुशीअ त अञा बि हाल हयात आहे, साईं अब्दुल हुसैन ख्वाजा साहिबु, उहो हिते जो तमामु घणो लिखियलु पढ़ियल माण्हू हो। उन ज़माने में हिन MA सिंधीअ में कई, ऐं MA सिंधीअ में करण खां MA करणु, मास्टर करणु उन दौर में तमामु वॾी ॻाल्हि हूंदी हुई। त उन बि हिकिड़ो मज़मून लिखियो हो झिरक शहर ते, ऐं उहो ॾाढो ख़ूबसूरत मज़मून आहे, मक़ालो आहे, जेको मेहराण रिसाल में उन वक़्त में छपियो, अञा ताईं उहो रिकॉर्ड ते मौजूदु आहे। उन में बि अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि त झिरक शहर जी अहमियत या उनजी तारीख़ी हैसियत उहा मौजूदु आहे। उन खे वरी बि छपाए सघिजे थो, उनखे पंहिंजे कोर्स में शामिलु करे सघिजे थो, न त बि उहो रिकॉर्ड ते आणणु घुरिजे त जीअं असुलु हक़ीक़त उहा ज़ाहिर थिए। जी नाज़रीन, झिरक वासियुनि जो चवणु आहे त संदन न फ़क़ति सियासी तौर ते पर कंहिं बि हवाले खां कंहिं बि अहम तौर पारां का मालिकी न कई वई आहे। हीउ शहर जेको तारीख़ हवाले खां तमामु अहम आहे। जीअं तव्हां कैमरे जे अख सां ॾिसी सघो था त झिरक जो नंढो शहर टकरियुनि जे विच में ही नंढो शहर आहे, जेको लॻभॻि 20,000 खां वधीक आबादी ते मुश्तमिल आहे। ऐं हिन में पाणी, सिहत, तइलीम समेत मुख़्तलिफ़ मसइला आहिनि जंहिंजे लाइ गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी कंहिं बि हवाले खां के बि कम न कराया विया आहिनि, ऐं न ई को अहिड़ो कमु करायो वियो आहे जंहिंजे हवाले खां सियासी माण्हू को क्लेम करे सघनि। इन खां अलावा हिन शहर जे माण्हुनि जी दावा आहे त क़ाइदे मोहम्मद अली जिन्ना हिन शहर में जनमु वरितो, न फ़क़ति इन हवाले खां पर हिन शहर जी जेका आबादी आहे उन हवाले खां पिणु हिन शहर जी मालिकी कई वञे। ऐं उन खां अलावा सरकार पारां तारीख़ी डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उन्हनि में पिणु दुरुस्तगी करे क़ाइदे सां, उन खां अलावा सरकार पारां जेके तारीख़ी डॉक्यूमेंट्स आहिनि उनमें पिणु तारीख़ी हवाले खां दुरुस्तगी कई वञे ऐं हिन शहर खे मोहम्मद अली जिन्ना जो शहर पिणु लिखियो वञे। हिन शहर जे माण्हू जी दावा आहे त क़ाइदे सां मोहम्मद अली जिन्ना जी जनमु भूमि हिन शहर में आहे ऐं इन हवाले खां तारीख़ी रिकॉर्ड में पिणु दुरुस्तगी कई वञे। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम हुसैन ख्वाजा, ठटो।